जंगीशाही मां के खबर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगीशाही के कोहिस्तानी पट्टी के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बाअसर लैंड माफिया ऐं कब्ज़ागीरनि पारां कब्ज़नि बैदि हाणे कब्ज़ागीर माफिया जंगीशाही वेझो भी गैर कानूनी कब्ज़ा करे मक़ामी रहवासियों जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे, जंहिं करे रहवासी भी उन्हनि जे ज़ियादतुनि खां तंग थी सरापा आतजाज बणिजी विया। उन सिलसिले में जंगशाही वेझो कोहिस्तान सत भाङे 3 जे देहे हालाठे देहे जंगशाही मकान बुटू खाते में भी कब्ज़ागीरन मकामी रहवासियों के सरकारी 100 एकड़ ज़मीन तोड़े टूरिज़म खाते के बंगले ते कब्ज़ा करे मकामी रहवासियों जा रस्ता लंघ बंद करे वडा बंद हण समेत बाअसर मानुन पारा दरगाह अमीर शाह जिलानी के पोएं हिस्से की दीवार ड्राहे पट करे जाबलू बरसाती नालन के बंद करने खिलाफ मुतासिर गोठन गोठ मुंगीलधो जोखियो गोठो अली मोहम्मद समो गोठो आरिफ सुमरो गोठो मोरियो शीदी गोठो आरिफ सुमरो गोठो कासिम मिरबर लधो खासकेली जे रहवासिन मीर हसन जोखियो खेरू समो जुल्फकार समो हनीफ शीदी अफजल शीदी रमजान सुमरो इलियास सुमरो मोहम्मद हसन मल्ला शेर मोहम्मद मल्ला की अगवानी में 100 गोठाणा हाले जी ढंढ लगे कब्जे कयल टूरिज़म बंगले तोड़े मकामी मानुन के बंद कयल रस्तन वाले हंध ते सख्त एहतजाज कंदे चयो त असां अबन ॾाॾनि खां हितां जा रहाइश पज़ीर आहियूं, जिन ते थोरे वक्त अंदर बाअसर कब्ज़ागीरनि असांजे ज़मीननि ते कब्ज़ा करण बैदि हाणे असांजा क़दीमी रस्ता लंघ ऐं पानी भरण वारा रस्ता भी बंद करे उन इलाइक़े के नोगो एरिया बनाए छॾियो आहे। खेने रोज़गार भी करण नथो ॾिनो वञे, वेतर खेने बेदख़ल करण जूं धमकियूं ॾेई ख़ामोश रहण ते मजबूर कयो पियो वञे। हाजी मीर हसन जोखियो ऐं ॿियनि इंकशाफ कंदे चयो त मज़कूरा लैंड माफिया उते क़ाइमु कयल टूरिज़म जे बंगले ते कब्ज़ो करण समेत क़दीमी दरगाह हज़रत अमीर शाह जिलानी के पोएं हिस्से की दीवार तोड़े नुक़सान करण समेत बरसाती नालन जा मुंह बंद करे छॾिया आहिनि, जेकी बरसातनि दौरान वॾे नुक़सान जो कारण बणिजी वेंदा। उन्होंने घुर कई त फौरन सदन कब्ज़े कयल ज़मीननि तां कब्ज़ा खाली कराए सदन बंद थियल रस्ता लंघ बहाल करे लॻल बंद ख़त्म करे टूरिज़म खाते के बंगले ते थियल गैर कानूनी कब्ज़ो खाली कराए मकामी रहवासियों के पीअण जे पानी बिजली समेत समूरी बुनियादी सहूलतूं मुहैया करे खेनि बेदख़ल थियण खां बचाए बाअसर लैंड माफिया खिलाफ कार्रवाई करे मकामी रहवासियों के कब्ज़ा माफिया के ज़ियादतुनि मां निजात ॾियाराए उन्हनि खिलाफ सख्त कार्रवाई कई वञे, जीअं मकामी रहवासी सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो।